अबा अॼु डिसेंबर 2018 तारीख़ 2 डिसेंबर 2018 बज़ाहिर मां हिते वेठो आहियां तव्हां जे साम्हूं हे वॻो ॾिसो था इहो न ॾिठो हूंदो तव्हां इहो मां साल में हिकु दफ़ो न अॼोके ॾींहं ते पाईंदो आहियां सम्झो त हिकु क़िस्म जो ड्रामो कंदो आहियां हीउ ड्रामो आहे हींअर मां पाण खे हिते ॾिसी रहियो आहियां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां ऐं हुते जॾहिं मां टेलीविज़न खोलियां थो ॾिसां थो त सिंध जी कुंड कुड़च में मां हमबूची वेठो वञा नचां पियो कुॾां पियो मश्किरियूं वेठो कयां खिल खिचकाट ॾाढो ख़ुशि किथे किथे त झूला लॻल आहिनि चाकू आहिनि गोल गप्पा आहिनि दही बड़ा वग़ैरह वग़ैरह जेके बि थींदा आहिनि ॾाढा मेला मतल आहिनि सॼी सिंध में अॼोके ॾींहं ते बाबा सभु ड्रामो आहे जीअं हे ड्रामो तव्हां ॾिसो पिया टेलीविज़न ते तव्हां जेकी कुझु ॾिसो पिया सॼो ड्रामो आहे छो जेका शइ साल में फ़क़ति हिकु ॾींहं जे लाइ थिए सा थींदी आहे नाटक मंडली इहे असांजा पुराणा सिंधीअ जा लफ़्ज़ उचार ऐं परफॉर्मेंस त जेका शइ हिकु ॾींहं लाइ थिए सा ॾेखारण जे लाइ हूंदी आहे ड्रामो करण जे लाइ हूंदी आहे एग्ज़िबिशन जे लाइ हूंदी आहे उहा असांजे अंदर जी एक्सप्रेशन न हूंदी आहे त असांजे अंदर में छा आहे छो जो असां अंदरां ख़ाली थी विया जॾहिं अंदर में सभु कुझु हूंदो आहे तॾहिं साल जा 365 ॾींहं असां पाण खे एक्सप्रेस कंदा आहियूं असां अहसासु ॾियारींदा आहियूं ॿियनि खे त वी आर असां आहियूं साल जे 365 ॾींहंनि मां हिकु ॾींहं ते इहे मश्किरियूं करणु खिलणु खिचकाट टपा झूमरियूं हणणु अजरक हीअं भई ॾिसो त मां बि त ड्रामो पियो कयां न मां बि ड्रामो थो कयां वेठो मां बि साल में हिकिड़ो दफ़ो इहो वॻो पाईंदो आहियां अॼोके ॾींहं ते ड्रामो छो जो अंदरो ख़ाली आहे मां छा थो चाहियां उहो मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां मां कंहिंसां एक्सप्रेस करे नथो सघां तंहिं करे मथो हे पाए ड्रामो हर हंधि पियो टपा ॾियां खिचकाट कयां मश्किरियूं वेठो कयां ऐं हिते अंदरो ख़ाली अंदर में कुझु कोन्हे जॾहिं अंदरि भरियलु हूंदो आहे जॾहिं असां टिमटार हूंदा आहियूं प्यालो ॾिठो आहे प्यालो जॾहिं टिमटार हूंदो आहे ॿियो हुन मां जेका शइ हूंदी आहे पोइ किरंदी आहे ॿियो ॾिसण वारा महसूसु कंदा आहिनि त प्यालो हिननि जो भरियलु आहे सभु कुझु आहे हिननि वटि त जॾहिं प्यालो हूंदो आहे ख़ाली या हीअं झलियोसि या हीअं हथ सां झले करे हीअं लटकाए हूंदो करे छॾियो ख़ाली कुझु कोन्हे पोइ जॾहिं ख़ाली हूंदो आहे न उहो आवाज़ु ॾाढो कंदो आहे हुनखे उबतो करे पंहिंजे तबले वांगुरु वॼायोसि वॼंदो त अॼु असां अंदरि ख़ाली पंहिंजो उबतो करे हुनखे तबले वांगुरु वॼाए सॼी दुनिया जो ध्यानु असां पाण खे छिकायूं था हाणे इहो ड्रामो एॾो हलियो आहे जो हितो सिंध मां निकिरी सॼे पाकिस्तान में फैलियो जिते जिते सिंधी आहिनि ख़ासि करे लाहौर में असांजा डॉक्टर आहिनि असांजा नौजवान डॉक्टर्स उहे मल्हाईंदा आहिनि उहो वेंदे न्यूयॉर्क में कैलिफोर्निया में लॉस एंजलिस में सैन फ्रांसिस्को में हाणे त हिंदुस्तान में बि जेके असांजा भाई वेंदा आहिनि
उन्हनि खे बि शौक़ु थी पियो आहे, जेतोणीकि हुननि भरपूर नमूने सां सॼी दुनिया खे वाज़े करे छॾियो आहे त वी आर किरोड़ बि कोन्हनि हिंदुस्तान में, सॼे हिंदुस्तान ते छायल 120 करोड़नि जो मुल्क आहे हिंदुस्तान, हुनमें असां सिंधी। छो जो मां पाकिस्तान ठहण खां घणो अॻु पैदा थियो हुउसि, ऐं जिते पैदा थीबो आहे उतो जो ई माण्हू सॾाईंदो आहे पाण खे, या उतो जो ई सम्झियो वेंदो आहे। जीअं ॿार जेके ब्रिटिश में ॼमनि था उहे ब्रिटिश सिटीज़न थी था वञनि। मां छो जो 80-85 साल अॻु पैदा थियो हुउसि, जॾहिं पाकिस्तान जो नालो निशान कोन हो, इट वॉज इन इंडिया, ब्रिटिश इंडिया, त आई एम एन इंडियन, आई एम अ ब्रिटिश इंडियन। छिरको न, तव्हांजा सभु लीडर बि ब्रिटिश इंडियन हुया। नाला नथो खणां, वरी तव्हां वधीक छिरकी वेंदा। तव्हां न छिरकंदो, वरी असांखे जेके असां ते नज़र रखण वारा आहिनि उहे छिरकी वेंदा। तंहिंजे करे हीअ मुश्किली जेका सिंध मां शुरू थी, अंदरूं असां ख़ाली, ऐं ख़ाली अंदरि खे तबले वांगुरु ऊंधो करे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त प्यालो असांजो ख़ाली आहे, त उन में तरह तरह जा आवाज़ ईंदा। उनखे तव्हां मुंहं जे साम्हूं रखी उन में गानो ॻायो, केॾा बि तव्हां बेसुरा हुजो, तव्हांखे पंहिंजो आवाज़ु वणंदो, तव्हांखे पंहिंजा सुर वणंदा। सो अॼोके ॾींहं ते असां पंहिंजो अंदरि जेको असांजो ख़ाली आहे उहो दुनिया खे ॾेखारियूं पिया, उनखे वॼायूं पिया, तबले जहिड़ा आवाज़ था कढूं, पंहिंजो मुंहं जे अॻियां रखी उनखे ॻाल्हाए उन में गूंज पैदा था कयूं, ऐं सम्झूं था त असां सॼी दुनिया ते छायल आहियूं। दिस इज़ सिंड्रोम। इहो समथिंग रॉन्ग हियर। अॼोकी ॻाल्हि अॼु ताईं महदूद कोन्हे। फ़क़ीर जी ॻाल्हि राति जो ॾिसजो, सुभाणे ॾिसजो, परीहं ॾिसजो, ऐं बार बार रखी रखी ॾिसजो। त हिन हिकु ॾींहं इहे मुश्किलियूं करण सां असांजा बंदि थियल स्कूल खुलिया, तालीम ऐं तरबियत जो हाल बहितर थियो, हायर एजुकेशन सुधरी, हायर एजुकेशन ते ॾंडो न कुहाड़ी जेका हींअर सिंध गवर्नमेंट हुनखे हई आहे। बाबा वज़ीर तव्हां आहियो, पंहिंजे पंहिंजे खातनि जा त मां पंहिंजा खाता संभालियो, वीचारी तालीम खे त छॾियो ऐं हायर एजुकेशन खे छॾियो। तव्हां MPS जो कहिड़ो कमु ॾियो, प्रो चांसलर ऑफ द यूनिवर्सिटी। असांजे नौजवान आहिनि जिन जी मूंखे त I do not know whether they had been to the universities and they contributed anything to the higher education. I do not know, I have no idea. हाणे उहे 8 यूनिवर्सिटियुनि जा हिकिड़े खे त जनरल यूनिवर्सिटियूं ॾेई छॾियूं अथऊं त तूं उन्हनि जनरल यूनिवर्सिटियुनि जो प्रो चांसलर आहे, माना चांसलर तुंहिंजे अंडर कमु कंदा, PhD, प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर्स, असिस्टेंट प्रोफेसर्स, लेक्चरर्स, उहे सभु असांजे हिननि वज़ीर सगोरनि इनखे अंडर कमु कंदा। तंहिं करे अॼोको ॾींहुं मल्हायो, ख़ूब वॼायो, अंदरि जेको ख़ाली आहे उनखे उबतो करे तबले वांगुरु वॼायो, ऐं उन में मुंहुं रखी ज़ोर ज़ोर सां ॿाघा फाड़े दुनिया खे ॿुधायो, we Sindhis are the best, we are the best, we are the best. But from inside we are empty.